मोरो मां जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ 40/40 जे मौक़े ते दौलतपुर खां मोरो ताईं अज़ीमुशान 40 मशी कढी वई, जेका सैयद काज़िम अली शाह जी अॻुवाणीअ में रवानी थी। 40 मशी में हज़ारे मोमिन मर्दनि, औरतुनि, बुज़ुर्गनि ऐं मासूम ॿारनि वॾे अक़ीदत सां पीरसन उघाड़ा लॻभॻि 22 किलोमीटर पंधु करे दौलतपुर खां मोरो ताईं सफ़र कयो। मशी दौरान अज़ादारनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश कंदे नुहा ख़्वानी ऐं ज़िक्र अहल बैत जारी रखियो। दौलतपुर खां मोरो ताईं मुख़्तलिफ़ हंधनि ते मोमिननि ऐं मुख़िर असरात पारां हज़रत अज़ादारनि लाइ थधे पाणी, शरबत ऐं न्याज़ जूं सबीलूं लॻायूं वयूं, जिते शिरकत कंदड़नि जी ख़िदमत कई वई। 40 मशी मोरो पहुची मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी ते इख़्तिताम पज़ीर थींदी, जिते मजलिस अज़ा ऐं शहीदनि करबला जे बुलंद दर्जनि लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं।